नासिन कराची के सोल्जर बाज़ार में गैस सिलेंडर धमाके सबब ड्रई पट पइजी वियल रिहायशी इमारत में रेस्क्यू ऑपरेशन मुकम्मल कयो वियो आहे। कमिश्नर ओबर नसरुल्ला अब्बासी चयो आहे त वाक़ियो गैस लीकेज सबब थियो। गैस सिलेंडर नाहे फाटो। घर जे बावर्ची खाने में गैस फिटिंग भी नाक़स हुई। हाणे रेस्क्यू ऑपरेशन मुकम्मल थी वियो आहे। बम डिस्पोजल स्क्वाड मुताबिक़ गैस सप्लाई लाइ प्लास्टिक जा पाइप इस्तेमाल कया विया। मुतासिर इमारत में गैस कंप्रेसर मशीनियूं भी लॻल हुयूं। DIG ओबर जो चवणु आहे त केमिकल एग्ज़ामिन बैदि धमाके जी असल नोयत जो तइन थी सघंदो। वाक़िए जी हर रुख़ खां जांच कई वेंदी। नाज़िन असां खे हिकु भेरो ॿीहरी अफ़सोसनाक ख़बर ॿुधाए रहिया आहियूं त कराची जे सोल्जर बाज़ार में गैस सिलेंडर धमाके सबबि ड्रई पट पइजी वियल रिहायशी इमारत में रेस्क्यू ऑपरेशन मुकम्मल कयो वियो आहे। कमिश्नर ओबर नसरुल्ला अब्बासी चयो आहे त वाक़ियो गैस लीकेज सबबि थियो। गैस सिलेंडर नाहे फाटो। घर जे बावर्ची खाने में गैस फिटिंग भी नाक़स हुई। हाणे रेस्क्यू ऑपरेशन मुकम्मल थी वियो आहे। बम डिस्पोजल स्क्वाड मुताबिक़ गैस सप्लाई लाइ प्लास्टिक जा पाइप इस्तेमाल कया विया। मुतासिर इमारत में गैस कंप्रेसर मशीनियूं भी लॻल हुयूं। DIG ओबर जो चवणु आहे त केमिकल एग्ज़ामिन बैदि धमाके जी असल नोयत जो तइन थी सघंदो। वाक़िए जी हर रुख़ खां जांच कई वेंदी।